मन रांद तू लोक लजाए कुल लजा सब मिठा लाइनी पवंदई मोह माया सां दोस्ती अनंद तोखे खिलड़ी पवंदई लोक लजाए कुल लजा सब मिठा लाइनी पवंदई मोह माया सां दोस्ती अनंद तोखे खिलड़ी पवंदई नीर लगाए सोलत नाई बता सजी मन रांद तू नीर लगाए सोलत नाई बता सजी मन रांद तू शीश सदाए शीश सदाए शीश सदाए सोलत नाई गुरु करे को सोलत नाई मता सजी मन रांद तू गुरु करे को सोलत नाई मता सजी मन रांद तू जेकरो गुरु करण सवलो समझूं था सिंधी में पद चई आयासीं एतिरो सरल आहे पर अॼु असां छा था सम्झूं हिननि महापुरुषनि सम्झंदा पुठे वारा सिंधी सम्झंदा हिननि महापुरुषनि उहे कमायूं कयूं आहिनि उन कमाईअ सां जुड़िया जेके तन सां मन सां धन सां शरीर सां वाणीअ सां शेवा करे करे जोड़ियूं संगत खे ऐं असां छा कंदा आहियूं असां छा कंदा आहियूं शेवा थोड़ी बांगन बहुता मैल न पाई कहतो पहुता ओ माताऊं बुढ़ड़ियूं तुलसीअ ते लोटी चाढ़ींदियूं आहिनि चवंदियूं आहिनि मां ॾियां थी जल जी लोटी तूं त दे वैकुंठ में कोठी छा हे तुलसी माता मां ॾियां थी तोखे जल जी लोटी पर तूं त दे मूंखे हाणे जल कंहिंजो जल हाणे वैकुंठ की कोठी कहिड़ी था गुरु तॾहिं चवंदा शेवा थोड़ी गुरुवाणीअ में मांगन बहुता मैल न पाई कहतो पहुता कई कुझु न बिन कमाए नानका मूंखे साधन अहिड़ो कर हाणे बिना कमाईअ जे साध थोड़े ठहिया हाणे उन्हनि बि महापुरुषनि चंदन वांगुरु घसी करे हिकिड़ो जॻह जुओ नंढड़ो बालक जीअं मोबाइल करे थो हिकिड़ो आयो चई बाबा पिंपरी शहर में हेॾा रईस माण्हू त पुणे में लॻल पिया आहिनि हेॾा वॾा वॾा पीर पैगंबर गार्डन में अडंबर ॾिसां थो पर हर कंहिं मूं पीला छो लॻा पिया आहिनि ॻाढ़ा त ॾिसण में ई नथा अचनि छो खाधो पीतो खाइनि बि त सुठो था पर मूं पीला छो आहिनि सभिनी जा मतिलबु ॻाढ़ो छो न मूं कंहिंजो आहे श्री बाबा जंहिं शहर में संत न आहे जंहिं शहर में मुखी न आहे जंहिं शहर में को ब्राह्मण न आहे उते कहिड़ो हाल हूंदो असां वटि सभु आहे पर सम्झाइण वारो कोई गुरु कोन्हे ऐं सत्यवादी नरेंद्र मोदीअ जहिड़ो कोई राजा कोन्हे कोई मुखी बि कोन्हे इन करे अॻे बुखनि जी हलंदी पेंशन जी हलंदी चई इन करे दुखी थिया आहियूं हर कोई पाण खे वॾो सॾाईंदो आहे छा सॾाईंदो आहे हर कोई पाण खे वॾो सम्झी वेठो आहे कोई कंहिं हथ जो त मूंखां सलाह वठे कोई नंढो त बणे नथो इन करे हर कोई दुखी लॻो पियो आहे सम्झ में काई ॻाल्हि कंहिंखे अचे ई नथी चई पोइ बाबा तव्हांखे छाजी घुरिजे चई राजा जी राजा बि हुन में राजा जी सभई ॻाल्हि मञींदा प्रजा सॼी मञींदी न नरेंद्र मोदी मञींदा न सभई राजा सुठो आहे तॾहिं त मञींदी न चई बाबा हाणे उनजी ॻाल्हि त मञींदो चई हा चई पोइ राजा ठाहियो चई राजा कीअं ठाहियो चई मूंखे ठाहियो छा चई चई भला राजा छो नथो ठहे राजा त हर कोई चवंदो मूंखे ठाहियो पोइ तूं 7 साल जो बालक राजा कीअं ठहंदे चई ॿुधाए भला तव्हांखे राजा न आहे त मां चवंदो ठहां त तव्हांखे ठाहिण में कहिड़ी प्रॉब्लम आहे चई हितां जो रोल त लॻा हिन करे कोई राजा न ठहंदो आहे चई उहो कहिड़ो आहे ॿुधायो भला तव्हांजो कानून चई हिते इहो कानून आहे
हिते गद्दी ॾिनी वेंदी आहे 5 साल। घणी? 5 साल। यादि कजो इहा कथा ऐं घर वञी घर वारनि खे ॿुधाइजो जीअं उन्हनि खे रीस अचे कि असां बि सत्संग में वञूं आहे ऐं संत अहिड़ियूं बि कथाऊं कंदा आहिनि त अॻिते असां बि हलंदासीं। असां इन अञा असांखां वधीक संत ईंदा हूंदा जेके तव्हांखे सत्संग ऐं वाणी तव्हांखे श्रवण कराईंदा हूंदा। बाबा हाणे 5 साल जी गद्दी आहे। चई पोइ 5 साल ताईं मां राजा आहियां। चई हा। कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे, पोइ 5 साल ताईं त मां राजा थींदुमि, मां त भिक्षु हिकु फ़क़ीर आहियां। 5 साल राजा बि त ठही ॾिसां कीअं ठहिबो आहे। ऐं ठीकु आहे। चई बाबा ठीकु आहे, मूंखे मंज़ूरु आहे। चई पर इहो मंज़ूरु करणो पवंदो जेको 5 साल खां पोइ गद्दी छॾींदो आहे उहो उनखे हुन पार जंगल में फिटी करे ईंदा आहियूं जिते हुनखे शेर बगड़ खाई वेंदा आहिनि। हाणे 3 सिर जी क़ुर्बानी तूं ॾींदई? चई ठीकु आहे। हिकु दफ़ो मां वाइदो कयो आहे त भले मूंखे शींहं बगड़ खाई वञनि पर मां राज़ त करे ॾिसां भई मां राजा कीअं ठहियो। मरण त अॼु न सुभाणे आहे। राम गयो, रावण गयो, जाॻो गयो परिवार। हलो न भाई, नाई वेले सलोकत में वरी हलो न भाई, जाॻो गयो परिवार। कौन हाणे किथे कुझु न, सपननि जो संसार आहे। इहो मां थी चवां, आहे न अम्मा, उहा आहे न असांजे मथां ई वाणी हली आहे न नाई वेले सलोकत जी, कहिड़े ॿिए जे मथां हलंदी आहे। सिर्फ़ु सुवाल जा जवाब उहे बि मरण जा अथव ऐं असां कुझु न कयो उन लाइ अथव। असां जीवन में कुझु न कयो आहे उनजे लाइ नाई वेले सलोकत अथव। पोइ चवंदा आहिनि बसि भोग पियो विझे सां रुमाल टुवाल चादर विझ थी वियो भोग। उहो सम्झो सही न त छा असांखे हिन में चंबा लॻी विया आहे। हुन केतिरी मार असांखे नाई वेले सलोकत में गुरुनि मार ॾिनी आहे असांखे, कुझु न सम्झोसीं। बसि भोग पइजो विराए प्रसाद थी वियो। इहो गुरु ग्रंथ साहिब मां चवंदी आहियां, हिन खां सुखमनी जो पाठ साहिब रखायो, अर्थ कयो, हिकु अष्टपदी पढ़ो, अर्थ कयो, हिकु पद पढ़ो, हिकु पद जे पोयां बि तव्हांजो घटि में घटि कलाक जा पर तव्हां 2 कलाक सत्संग हलाए सघंदा आहियो जेका अक्षर जे मथां बि हली सघंदो आहे। चौराम वरी बि चौराम। जय बाबा, जय बाबा, जय बाबा। बाबा ठीकु आहे, 5 साल थी। हीअ कुर्सी ॾिस, हे तुंहिंजा कपिड़ा ॾिस, इहे फ़क़ीराना कपिड़ा तोखे पाए करे ऐं फिटी करे ईंदासीं हुन पासे। ठीकु आहे, मां 5 साल लाइ तयारु आहियां। राज अभिषेक थी वियो, सॼी पब्लिक खे घुरायो वियो, राज अभिषेक थियो, कपिड़ा हेठि रखिया। थी रोज़ हिनखे निहार तुंहिंजो ॾींहुं घटिजंदो वेंदो। ठीकु आहे भाई, सभिनी खे प्रजा खे चई अभिषेक थी वियो। चई अॼु खां सॼी प्रजा कंहिंजी आहे? चई साईं तव्हांजी। हा 7 साल जो ॿार, उनखे केरु पियो चए साईं? उहो त वॾो थियो न, भली ॿार हुयो। हा तूं राजा ऐं असां ताजा शेवक थियासीं भाई, हाणे तूं जेको चवंदई। चई 5 साल लाइ मां राजा आहियां, जेको मां चवां उहो थींदो आहे। हाथियूं कंहिंजा, घोड़ा कंहिंजा, राज पंहिंजो, गद्दी कंहिंजी, चई सभु तुंहिंजी। चई ठीकु आहे। हाणे उते जहिड़ा गोर ग़रीब रहंदा हुया जेके वीचारा, जेके शुरू में बुखला बिल्डिंगूं ठाहिनि, उन्हनि खे घुरायो वियो। चई बाबा तव्हांजो हिते मकान ठाहियो त घणी तनख़्वाह वठो? चई बाबा असां पंहिंजी रोटी घरां खणी ईंदा आहियूं ऐं जेको कुझु शहर में कमु कराईंदा आहिनि त उनजी तनख़्वाह ॾिनी वेंदी आहे 2 रुपया। घणी? 2 रुपया। 2 रुपया जो हुन टाइम मुल्ह हुयो 2 रुपया। चई अॼु खां वठी करे, चई मुंहिंजे कहिड़े पीउ जी प्रॉपर्टी थी वञे हिन में, मुंहिंजो छा वेंदो? मूंखे त 5 साल में उहो बि छॾिणो आहे न। चई 2 रुपया न, तव्हांखे हिकु माण्हू खे 100 रुपया मिलंदा रोज़, पर शर्त तुंहिंजी ऐं मुंहिंजी, तव्हांजी ऐं मुंहिंजी शर्त। माण्हू जोड़णु तव्हांजो कमु, पैसा ॾियणु मुंहिंजो कमु। चई छा करिणो आहे? चई तव्हांखे ख़बर आहे न जेको हुन पासे जंगल में छॾे ईंदा आहिनि कंहिंखे, राजा खे, उन समुंड जे पार हिकु सुहिणी नगरी ठाहियो। एतिरी सुहिणी नगरी ठाहियो, हिते काठ जा दरवाजा, उते चांदी जा दरवाजा विझो ऐं 5 सालनि में अहिड़ी नगरी ठाहे छॾियो जिते तव्हां असां रहंदासीं। तव्हांखे बि मां गॾु वठी हलंदुमि, चिंता न कयो, मां वेंदुमि अकेलो। पर इहा ॻाल्हि समाज जे मुंहं ते पवणु न खपे। कमु चालू हुजे, माल पहुचंदो रहंदो।
मुंहिंजो वेंदो छा, तव्हां बि ख़ुशि मां बि ख़ुशि। हाणे उहा नगरी ठाहिजी वई, अहिड़ी नगरी ठही वई, ॿार जो जीअं उहो वेंदो हुयो रोज़ु ॾेखारीनि फोटूअ में, अॼु हेतिरो कमु थी वियो, अॼु हेतिरो कमु थी वियो। जो सुहिणी नगरी ठही वई उन जंगल में, वाघोलीअ वांगुरु, जिते जंगल हो उते मंगल थी वियो। हाणे उते जिते कोई लेखे न शींहं बगड़ अड़ई भॼी विया, भूत भॼी विया, अड़ई भॼी विया। हाणे जेॾीमहिल उहा नगरी ठही वई, जीअं ॿार अॻिते अचे, उनजो साल वञे, 2 साल वञनि, उनजे चहिरे में चमकाट पई ईंदी वञे, ख़ुशि पियो थिए, ख़ुशि पियो थिए, ख़ुशि थींदो वञे। हाणे उन माण्हू पिया चवनि भई जेको राजा हिते लहंदो आहे उहो सुसंदो वेंदो आहे, ॾींहों को ॾींहुं गुलाब जो गुल वांगुरु टिड़ंदो थो वञे, टिड़ंदो थो वञे। आख़िर ॻाल्हि छा आहे हिनजी? हिनखे एॾी ख़ुशी थी आहे भाई राजा इहा ख़बर अथसि ई न त मूंखे शींहुं खाई वेंदो, मूंखे वञिणो आहे जंगल में, मूंखे शींहुं खाई वेंदो। हाणे जेॾीमहिल 5 साल पूरा थिया, चई बाबा इहे झूना वस्त्र पाए। शींहुं भले पारायो। चई हलो भाई सॼी नगरी तोखे ॾाढो तूं राज जो सुठो हलायो, तूं सभिनी खे छॾी आहे, चई पोइ मूंखे हिते ई रखो। चई न न, असांजो जेको नेम आहे इन जे करे राजा कोई न ठहंदो आहे, तोखे उते जंगल में वञिणो ई पवंदो। चई ठीकु आहे बाबा हलो, छॾे अचो। जीअं हुन में वेहारे करे ॿेड़ीअ में सॼी नगरी आई आहे ऐं हुनखे ॿार खे छॾियो आहे, त चए थो धन्यवाद आहे तव्हां पिंपरी पूने वारनि जी भाई, धन्यवाद आहे। चई छो भाई? अरे हे तो जंगल हुयो, हे एॾी वॾी नगरी काॾा ठही आई जो हिन में हली वियो आहे, हिन कुझु घर वर त न ठाहियो आहे हिते। चई बाबा हे छा? चई मां त उन ई वेस में आहियां, मां त फ़क़ीर आहियां, नगरी त तव्हांजी हिन पासे आहे, हे राजा ई तव्हांजी हुन पासे आहे। हाणे विच में समुंड आहे, उन समुंड जे पार मुंहिंजो घरु आहे। चई इहो घरु एॾे जंगल हूंदो पर घरु कीअं ठही वियो? चई चरिया त तव्हां बि हुयो, चरिया उहे राजाऊं बि हुया जिन कुझु संसार में अची करे कुझु कयो ई कोन्हे, गद्दियुनि ते वेही करे राजा बणी करे हथ धोई करे हलंदा पिया। अरे मां त कुझु 5 साल में तव्हांखे करे ॾेखारियो न, भले मां 5 साल हुयुमि, उहा तव्हांजी पंधनि जी गद्दी हुई। अरे हिते त मां पंहिंजी राजाईअ में आहियां न, हाणे त मुंहिंजो राज थी वियो न, हाणे अचो वेलकम आहे तव्हांजे लाइ, मूं सां गॾु अची रहो भले। हाणे त मां गद्दीअ ते आहियां, मुंहिंजो शहर, मुंहिंजो मुल्क, मुंहिंजी गद्दी, मां कुझु करे ॾेखारियो तव्हांखे, 5 सालनि जे अंदरि मां तव्हांखे कुझु करे ॾेखारियो आहे। हाणे इहो कथा जो तात्पर्य असांखे संतनि ॿुधायो, हीअ नगरीअ में सभु कुझु आहे, हर कंहिं वटि सभु कुझु आहे, आहे न, पैसा आहिनि, पर पैसे हूंदे बि केरु दान न कंदो आहे। के कांखीअ के दर्श तोहारो, नानक हुन संग मोह उधारो। किरोड़नि मां, कांखी माने किरोड़े, किरोड़नि मां के हिकिड़ा हूंदा जेके दान पुण्य कंदा हूंदा। दुनिया त ॾिसूं था सभिनी वटि आहे घणेई, पर ॾिसूं था कि हर कंहिंखे पंहिंजे ऐश आराम लाइ आहे पर दान लाइ कोन्हे। हाणे का जेॾीमहिल उन ठाहियो, चई हाणे बाबा इन्हनि में के माना अहिड़ा सियाणा थिया, जीअं बालक सियाणो निकितो 7 वर्ष जो, कुझु 5 साल में करे ॾेखारी। अहिड़ी नगरीअ में संत असांजा साईं हरदास राम पैदा थिया, संत साईं गेलाराम पैदा थिया, संत साईं कंवरराम पैदा थिया, संत साईं देवराम पैदा थिया। अरे कहिड़ा कहिड़ा दरवेश जिन हिते त नगरी ठाही, पर उन्हनि जी परलोक में हाणे बि जय आहे कि न? कहिड़ो सुख ॾेखारियो? हिते त सुख आहे ई आहे, पर परलोक जो बि सुख ठाहियो। हाणे संतनि कथा जो तात्पर्य उहो ॿुधायो, पैसो अथव त तव्हां हिते दान कंदव त तव्हांखे हुते बि मिलंदो, पूरब जनम में बि मिली सघंदो। जे तव्हांखे जीवन में अञा कुझु ठहिणो आहे त तव्हांखे पोइ ते दान में, पुण्य में, कर्म में, तीर्थ में, विर्त में तव्हां पंहिंजो हथ पोइ ते न कयो। जब हुई खुली बाज़ार तो सौदा न यादि पिया, जब हुई हटताड़ तो सौदा यादि पिया। हाणे संतनि ॿुधायो जॾहिं शरीर में हटताड़ अची वेंदी, कहिड़ी? कन ॿुधण खां, मुख ॿोलण खां, पेर पंध खां, हथ हाथ खां ऐं अखियूं ॾिसण खां, बीजनि जो तॾहिं चवंदासीं साईं
मूंखे अखियूं में मां तुंहिंजो दर्शन कयां, अखियूं ॾिनियूं त कहिड़ो दर्शन था कयूं, पेर ॾिना अथई त कहिड़ो असां सत्संग में वञी था आहियूं, हथ ॾिना अथई सभु कुझु ॾिनो अथई त कहिड़ो दान था कयूं, मुख ॾिनो अथई त कहिड़ो नाम था जपियूं, कहिड़ो था जपियूं। त इहो असां पोइ जेॾी महिल खट ते पवंदासीं न, ओॾी महिल यादि ईंदी असां साईं खे नत प्रति इहा प्रार्थना कंदासीं, साईं जोदम जीआरे त साईं पंहिंजे हलंदी हलाए पंहिंजे नाम सां जोड़े रख। छा चवंदासीं? पंहिंजे नाम सां मूंखे जोड़े रखो। बसि इहा ई प्रार्थना कंदासीं, साईं कंहिंखे खट न ॾे। छा चवंदासीं? जोदम जीआरे त साईं पंहिंजे हलंदी हलाए। पर उन लाइ असांखे कर्म करणु ज़रूरी न आहे पैसो दान कयो, पैसो न आहे कंहिंखे त छा दान कंदो, पैसो न आहे त शेवा कर। छा आहे? शरीर में ताक़त आहे न, शेवा कर। शरीर बि कमु शेवा लाइ नथो करे त गुरूअ जो ॾिनल नाम जप। छा कर? गुरूअ जो ॾिनल नाम त जपण न, पर गुरू साहिबनि वरी गुरू ग्रंथ साहिब में चई ॾिनो, आखण औखा साचा नाम। जपण काथे औखो कहिड़ो आहे? सभ में ॾुखे में ॾुखियो छा आहे? आहे जेको 2 अखरनि जो नालो राम। राम केतिरे बि था चऊं पर जपण ॾाढो ॾुखियो आहे। ईअं न भाई? अॼु खां वठी करे केरु जपींदो? अॼु खां वठी केरु जपींदो? उहो हथ मथे करे न भाई, रुगो चवंदा उहो हथ मथे करे जेके साईं कयो मालामाल, उहो हथ मथे करे माना मालामाल करे पर नाम न जपे। हा न भाई? ईअं साईं मालामाल त कयो ई आहे, सभिनी खे कंदो बि, पर असां मालामाल पाण कीअं थींदासीं? असां पंहिंजो माल उहो जेके चवंदा आहिनि नाम दान, हिननि नाम जपियो तॾहिं दान कयो आहे। पैसो हूंदो त माण्हू दान कंदो, उन्हनि महापुरुषनि नाम जी कमाई कई आहे तॾहिं असांखे खजानो ॾियनि था। असां बि उन्हनि खे ओड़ी शाहूकारी असां वटि बि अचे जो असां बि सभिनी खे बख़्शिश करे सघूं, साईं खां इहो पुछूं, साईं तव्हां कीअं नाम जपायो? मूंखे बि ॿुधायो, मां बि जपायां। आप जपे औरा नाम जपावे, त इहे लोक सुखी ऐं परलोक सवलो थींदो आहे जॾहिं नाम जप ऐं जपाए। मां हिकिड़ो भॼन चई करे वाणीअ खे विराम ॾियां, शायदि भाउरनि जो प्रोग्राम कुझु ॿियो आहे। मां हिकिड़ो भॼन चई करे वाणी खे विराम थी ॾियां, जेको बि हुजे हुननि जो कार्यक्रम। श्याम मुरारी श्याम मुरारी अच मुझे घर याद तुझे मन में सताए, दर्शन दे गिरधारी। ओ याद तुझे मन में सताए, दर्शन दे गिरधारी। ओ श्याम मुरारी अच मुझे घरे गवारी। याद तुझे मन में सताए, दर्शन दे गिरधारी। ओ याद तुझे मन में सताए, दर्शन दे गिरधारी। दिल ही दिल में पूर पचाया, श्याम सजो विसारे। दिल ही दिल में पूर पचाया,